वहीद अली मुंहिंजो नालो वहीद अली है। GPPS चौधरी मोहम्मद अमीन मुंहिंजी ड्यूटी है और ड्यूटी ते वेठो हुअसि ॿ टे ॼणा नाम मालूम हिकु उन में हिकु तारिक नाले ऐं हिकु बाबर अली उहे ॿ ॼणा ॿिया नाम मालूम अची हुते डंडनि सां हमलो कयऊं ऐं ड्यूटी ते वेठो हुअसि त हुन मूंखे बिना वेठल ॿार जे रूबरू मूंखे डंडा बंडा आयाऊं ऐं जेके ॿार तमामु घणा हादसा थिया ऐं मूंखे हमलो कयो। छाजे रहियो साईं बसि का ख़बर न वेठो हुअसि ईअं ई ड्यूटी ते सुबुह जो 10 बजे अची वियुसि डंडनि सां अची वरिया। ना आगे कोई तकरार वगैरह है मतलब कोई बार जो है कुछ कोन्हे बार समझ पढ़नि ई कोन सिर्फ़ साईं असांजो मुतालबो अरेस्ट कयो वञे। साईं असांजो इहो टीचर आहे ऐं बहसियत जनरल सेक्रेटरी पेटल ज़िला अमरकोट ऐं असांजे टीचर वहीद सां जेको गुंडा अची जेको स्कूल जे टाइम ते विड़िया आहिनि ऐं तमामु जेको ॿारनि खे हरासा कयो वियो ऐं ॿारनि रड़ो रड़ थी वई ऐं हिनखे वेठे कुर्सी ते अची धक कया। असीं जेको थाणे ते वियासीं बाजवा साहिब जेको चयो त जेको तव्हां माण्हू ॿधा थो ऐं SP साहिब निंड मां उथे थो त कराची वेलो अचे थो त आऊं FR कटायां थो। असांखे यकीन आहे त बाजवा साहिब बहितरीन अफ़ीसर आहे इन ते एक्शन खणंदो। जे एक्शन नथो थिए असांजा जेके मुल्ज़मान आहिनि गिरफ़्तार नथा थियनि त असीं सूमर ते ऐं ज़िले ऐं डिवीज़न सतह ताणी पंहिंजो पेटल जो एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं। असीं एहतिजाज बि कंदासीं एहतिजाजी मुज़ाहिरो कंदासीं धरनो बि ॾींदासीं। हमलो छो कयो छा मसलो आहे? उहो बि हमलो कोन्हे उहो इलाइक़े जा गुंडा आहिनि हिकिड़े क़िस्म जा माण्हू ऐं साईं तमामु शरीफ़ माण्हू आहे ऐं न ॾियणे न वठणे वेठे खे अची धक कया आहिनि। कोई अहिड़ी ॻाल्हि बि कोन्हे जो हुजे जेको असीं जेको सम्झ में अचे ऐं उस्ताद स्कूल अंदरि अची विया आहिनि जेको ड्यूटी अटका जो असां लेटर बि थाणे ते जेको जमा करायो आहे।